नाले वारे अदीब ऐं शाइर प्रोफेसर डॉक्टर आबिद मज़हर शाह जे कहाणी जो किताब मोहब्बत ऐं माया जी महूरती तक़रीब मली नेशनल प्रेस क्लब पारां कराची जे कामरान चौरंगी लगी सकाफ़ती रंग सां रंगियल ताक होटल में कई वई। तक़रीब ख़िताब कंदे एबी लाशारी चयो त आबिद मज़हर हिकु सगारो कहाणीकार आहे जंहिं नंढ वॾाई जे ख़ात्मे ते भरपूर कलमी पूरो कयो आहे। डॉक्टर शेर मेहरानी चयो त आबिद मज़हर जे कहाणियुनि में पोस्ट मॉडर्निज़म जा मसइला मौजूद आहिनि। मोहब्बत ऐं माया अहिड़नि अफ़साननि जो मजमू आहे। मुख़्तार बट चयो त आबिद मज़हर जूं आलमी कहाणियूं आहिनि। अलीराज शहर चयो त आबिद मज़हर मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि कहाणियुनि शाइरी तहक़ीक़ ते बि बेबाकी सां कलम खयो आहे। यास्मीन चांडो चयो त आबिद मज़हर सिंध जे बरंदड़ मसइलनि ते लिखियो, ख़ासि करे औरत ऐं मर्द जे कथ ऐं मारूज़ जी हालतुनि ते सुठे अंदाज़ सां लिखियो आहे। सजाद ज़हीरी जो चवणो त आबिद शाह जी कहाणियुनि मां सुर्ख़ गुलाब फुटंदे नज़र अचे थो। सलेमान वसाण चयो त आबिद मज़हर जदीद कहाणीकार आहे। डॉक्टर आबिद मज़हर जो चवणो हो त हू सिंधी अदब जो ख़ादिम आहे। संदसि कयल अदबी कम एहसान में न पर फ़र्ज़ में शामिल आहे। मां सम्झां थो त मुंहिंजो जेको कमु आहे, कलम जो पोरियो आहे, उहो मुंहिंजो कामयाबु वियो आहे। छाकाणि तव्हां सभिनी दोस्तनि में इज़त ॾिनी आहे ऐं मां पाण खे जेको आहे सो कहाणीकार सम्झंदो आहियां, शाइर सम्झंदो आहियां, हिकु मुक़र सम्झंदो आहियां, पर मां पाण खे हिकिड़ो क्रिएटिव राइटर तख़लीक़ी हवाले सां जेको कहाणीकार सम्झंदो आहियां त मां हिकिड़ो क्रिएटर आहियां। ऐं मां जेको आहे सो हुन अदब में जेको आहे तमामु घणे खां घणो कमु कयो आहे, उहो इहो आहे मां सिंधी अदबी संगत जो कारकुन आहियां। सिंधी अदबी संगत जो तमामु घणियूं शाख़ूं सिंध में मूं खोलियो। मां सम्झां थो त इहो को सिंधी अदब ते आसान कोन्हे, पर मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त मां सिंधी अदब जे लाइ कमु कयां ऐं सिंधी अदब मूंखे जेको आहे घणो कुझु ॾिनो आहे। बुनियादी तौर ते हिकु उस्तादु आहे जेको फ़न ऐं अदब जी दुनिया में शाइर ऐं कहाणीकार तौरु सुञातो वञे थो। संदसि शाइरी हुजे या कहाणियूं या संदसि ॿियूं लिखणियूं हुजनि, उहे सिंधी समाज जो सौ सिधो चिटो अक्स पेश कनि थियूं। हू पंहिंजा किरदार हिन समाज मां खणे थो, उन्हनि खे रिफॉर्म करे थो, उन्हनि मां अहिड़ा कम वठे थो जेके समाज जे लाइ हिकिड़ी बहितरीनु मशल राह साबित थी सघनि था। हिन जा किरदार जीअरा जाॻंदा किरदार आहिनि। हुन जी ट्रीटमेंट सभिनी खां मुनफ़रिद आहे। हू कहाणी जी दुनिया में हिकिड़ो निरालो कहाणीकार आहे जेको पढ़ण में त सवलो पर सम्झण में थोरो ॾुखियो आहे। साईं आबिद मज़हर तमामु बहितरीनु कहाणीकार, बहितरीनु शाइर ऐं मुहक़िक़ आहे। ऐं हुनजे मां हिन किताब जे हवाले सां जेका आउं ॻाल्हि कंदुसि त हिन में जेके कहाणियूं आहिनि, हिकिड़ा वाक़िया आहिनि जेके हुनजी ज़िंदगी में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदा रहिया आहिनि ऐं उहे वाक़ियाती क़िस्म जूं कहाणियूं आहिनि जेके साईं आबिद मज़हर लिखियूं आहिनि। ऐं असांजी सोसाइटीअ में, असांजे समाज में जेकी कुझु वहे वापरे थो, असांजो अदीब उहो ई थो लिखे पियो। ऐं इन जे करे जेको आहे उन अदीब वटां जेको कुझु मिले थो असांखे, उहो असांजे ख़ासि तौर ते नौजवाननि ताईं पहुचणु खपे। छो त अॼुकल्ह जे दौर में जेको सोशल मीडिया आहे उन असांखे किताब खां परे करे छॾियो आहे। आबिद मज़हर हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे, बहितरीनु शाइर आहे ऐं जॾहिं का हुनजी जेका तहक़ीक़ थियल आहे जेको तसव्वुर जे मथां आहे, जॾहिं उहो माण्हू पढ़े थो त 14 तबक़ रोशन थियनि था। जेके बि तहक़ीक़ माना हिते असां वटि तसव्वुर में कमु थियल आहे, उहो ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में पेश कयो अथनि। के माण्हू तारीख़ थियनि था घायल धरतीअ जे सीने जी, त अहिड़ा कैरेक्टर जेके किरदार हूंदा आहिनि उहे आम न हूंदा आहिनि, उहे ख़ासि हूंदा आहिनि। ऐं अदबी ख़िदमतियूं त हिन जूं लातादाद आहिनि, जवानी खां वठी हिमल ताईं। ऐं अहिड़ियूं ख़िदमतियूं जेके क़यामत रहंदियूं। इन मौक़े ते सतार उस्तमाणी, ज़िया आबड़े, कदीर कांधड़े, असगर बाग़ी, वहीद मोहसिन ॿियनि पिणु ॻाल्हायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।